मशहूरन जे साईं खे अखिन जन ॾिठो भली अॼु उन्हनि खे भली अॼु उन्हनि खे मुबारक ॾियां थो मशहूरन जे साईं खे अखिन जन ॾिठो मशहूरन जे साईं खे सुञाणप जी साञाण जन खे मिली सुञाणप जी साञाण जन खे मिली सुञाणप जी साञाण जन खे मिली उन्हनि जे कदमनि ते चुमियो अॼु ॾियां थो उन्हनि जे कदमनि ते चुमियो अॼु ॾियां थो भले मुबारक ॾियां थो मशहूरन जे साईं खे अखिन जन ॾिठो मशहूरन जे साईं खे चवनि था त अहिड़ो सखी ॿियो कोन्हे चवनि था त अहिड़ो सखी ॿियो कोन्हे चवनि था त अहिड़ो सखी ॿियो कोन्हे ईअं चई रोअनि था पोइ मां बि रोवां थो ईअं चई रोअनि था पोइ मां बि रोवां थो भले अॼु उन्हनि खे भले अॼु उन्हनि खे मुबारक ॾियां थो मशहूरन जे साईं खे अखिन जन ॾिठो मशहूरन जे साईं खे ए मिसकीन महबूब हाणे बि वंडनि था मिसकीन महबूब हाणे बि वंडनि था हिकु ॾींहुं यादि करे सो दर्शन से दीदार दिखाते पाए वॾे वस करे सो वली में मिलण महाल थिसी ओ वली में मिलण महाल थिसी तोड़े पक्की सिर मरे सो मिस्कीन जनाही मरवे सो भले ए दीदार करे सो ए मिसकीन महबूब हाणे भी मंडन था वठी फिर प्यालो पिरिया खापिया तो मशहूरन जे साईं खे अखिन जन ॾिठो भले अॼु उन्हनि खे भले उन्हनि खे मुबारक ॾियां तो मशहूरन जे साईं खे।